तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था घारे खां। कब्ज़ा माफ़िया पारां बॉयज़ हाई स्कूल घारो जे प्लाट ते कब्ज़ो, उस्तादनि ते तशद्दुद, 3 उस्ताद सख़्त ज़ख़्मी। सिविल सोसाइटी उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां रोड ब्लॉक करे कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। गुज़िरियल राति हिकु 62 शख़्स जे चर्च ते बॉयज़ हाई स्कूल घारो जे प्लाट ते लैंड माफ़िया जे कारंदनि मिटीअ जा डंपर लहराए कब्ज़े करण जी कोशिशि कई। अॼु सुबुह कब्ज़ा माफ़िया जे कारंदनि कब्ज़े प्लाट मालूमात वठंदड़ बॉयज़ हाई स्कूल घारो जे उस्ताद गस्टा अॻवान अमीर अली लाशारी, ज़मीर खोसो ऐं मोहम्मद शरीफ़ गुजर ते सख़्त तशद्दुद करे खेनि ज़ख़्मी करे छॾियो। कब्ज़ा माफ़िया जे अहिड़े अमल ख़िलाफ़ स्कूल जे सवें शागिर्दनि, उस्तादनि, सिविल सोसाइटी जे अॻवाननि क़ौमी शाहरा ब्लॉक करे सख़्त एहतिजाज कयो। वाज़े रहे त मज़कूरा प्लाट जेको स्कूल जी मिल्कियत आहे, इन ते ज़िले जे हिकु बाअसर शख़्सियत जो तकरार हलंदड़ आहे। माज़ी में बि इन सिलसिले में वॾा एहतिजाज थिया पर को बि खड़ तेल न निकितो ऐं हिकु दफ़ो ॿीहर मज़कूरा प्लाट ते कब्ज़े जी कोशिशि कई वई आहे, जंहिं सबबि वाक़ियो पेश आयो। ॿिए तरफ़ हितां जे सियासी समाजी अॻवाननि, उस्ताद तंज़ीमनि ऐं शहरियनि वज़ीर आला सिंध, ज़िले इंतिज़ामिया ऐं ॿियनि वासीदार इख़्तियारनि खां स्कूल जे प्लाट तां कब्ज़ो ख़तमु कराइण जो मुतालबो कयो ऐं उस्तादनि ते हमिलो कंदड़ जवाबदारनि खे फ़ौरी गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो। असां वेठा आहियूं, असांजो वाइदो आहे, सभु शइ ओके थी। उस्ताद खे हाई स्कूल जे उस्ताद खे माना लठोड़ी लठो रद कयो। इहा कहिड़ी माफ़िया आहे जेकी हाई स्कूल खे बि नथी बख़्शे? ग़रीबनि जा प्लाट त परे आहिनि। हाई कैमरामैन टीम सां गॾु हक़ नवाज़ चांडियो, TN न्यूज़, घारो, ठट्टो, सिंध।